खैरपुर मां ख़बर ईंदा हलो त डिप्टी कमिश्नर सकर शहज़ाद ताहिर थईम चयो आहे त शहादत हज़रत अली अलैहिस्सलाम जे ॾियारे ते सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया वेंदा। शहर में थींदड़ मजलिसुनि ऐं मातमी जलूसनि जी रूटनि ते सफ़ाई सुथराई रोशनी जा बंदोबस्त बहितर नमूने कयो वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खैरपुर मां अवामी न्यूज़ जो ब्यूरो चीफ अब्दुल सत्तार मेहरानी पंहिंजी नई रिपोर्ट में। जी बिल्कुल, डिप्टी कमिश्नर सखर शहज़ाद ताहिर थईम चयो आहे त शहादत हज़रत अली अलैहिस्सलाम जे ॾियारे ते सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया वेंदा। शहर में थींदड़ मजलिस ऐं मातमी जुलूसनि जे रूटनि ते सफ़ाई सुथराई रोशनी जा बंदोबस्त बहितर नमूने कयो वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन पंहिंजी ऑफिस में 21 रमज़ान शहादत इमाम अली अलैहिस्सलाम जे हवाले सां गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। गॾिजाणी में शिया सुन्नी उलमा इकराम मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा नुमाइंदा, रेंजर्स जे विंग कमांडर, पुलिस, म्यूनसिपल कॉर्पोरेशन, सिहत असिस्टेंट कमिश्नर समेत ॿियनि लाॻापियलु खातनि जे ऑफिसरनि वॾे अंग में शिरकत कई। डीसी सखर चयो त शहादत वारे ॾियारे दौरान सेबको इंतज़ाम खे हिदायत कई आहे त लोड शेडिंग न कई वञे। डीसी सखर मातमी जुलूसनि जे मुतअली रूट, परमिट होल्डर्स, इमाम बारगान जे बाननि खे अपील कई त मुजलिस जुलूसनि समेत ॿियनि प्रोग्रामनि में वक़्त जी पाबंदी ते ध्यानु ॾियनि। डीसी सखर हेल्थ खाते सखर जे हिदायत कई त मातमी जुलूसनि जे रूटनि ते मेडिकल कैंप क़ाइमु करे डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ ऐं दवाउनि जी मौजूदगी खे यकीनी बणाइण। इन एसीज़ खे हिदायत कई त रज़ाकारनि जी फ़रस्त पिणु फ़राहम कई वञे। डीसी सखर IBA इंचार्ज खे हिदायत कई त मातमी जुलूसनि, मजलिस ऐं इमाम बारगान जी हिफ़ाज़त लाइ कॉन्टेजेंसी प्लान मुताबिक़ पुलिस एहलकार मुक़ररु कया वञनि। शहर में दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते चेकिंग ऐं पुलिस पिकटनि ते पिणु जवान मुक़ररु कया वञनि। इन वधीक चयो त गॾिजाणी में शरीक समूरनि ऑफिसरनि खे हिदायत कई आहे त शहादत इमाम अलैहिस्सलाम जे सिलसिले में रिथाबंदी ऐं फील्ड में कमु बाबति मुकमिल तफ़सील डीसी ऑफिस खे फ़राहम कई वञे ऐं मुक़ररु ऑफिसरनि खे पाबंद कयो वञे त हू पंहिंजी ज़िम्मेवारियूं सुठे रीति अदा कनि। गफ़लत में लापरवाही करण वारनि खे बख़्श न कयो वेंदो। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131096. मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।